दोस्तों ही वीडियो असांजे लाइ यकीनन एक वॾो सबक है। कुछ ॾींहं अॻु जॾहिं बाज़ार में सामान ख़रीद करण लाइ मोटरसाइकिल ते वञी रहियो हुउसि ऐं सोचियुमि त कहिड़ी स्टोरी ते व्लॉग ठाहियां। अञा सोचे रहियो हुउसि त साम्हूं हिकु शख़्स माज़ूर जेको संगोला जी रेड़ी काहे वञी रहियो हो। दिलि में सोचियुमि त इन खां वधीक सबक हासिल करण लाइ ॿियो व्लॉग मिलंदो ई न ऐं मोबाइल कढी साइड सां पोयां खां चोरी चोरी रिकॉर्डिंग कंदो रहियुसि। तमाम दोस्तन के गुजारिश है वीडियो सुठी लगे तो मुझे GRP डेहरकी फेसबुक पेज के फॉलो करण से गड यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे पोस्ट के वध खां वध शेयर कंदा। मुझी हर वीडियो के मुकम्मल दिसी भरपूर सपोर्ट कयो, मेहरबानी। दोस्तों ही असां लाइ वॾो सबक है। ही एक जंग खां माज़ूर होंदे भी ही शख्स कंहिंजे अॻियां हथ टंगे पिनण खां रेड़ी हलाए बछड़न जो गुज़र सफ़र करण लाइ बेहतर समझो ऐं हिलाल जी रोज़ी ख़ातिर रेड़ी हलाए पंहिंजे बछड़न जो पेट पालण सां गॾु उन्हनि खे तालीम भी ॾेई रहियो आहे। ही शख़्स डेहरकी जो रहायशी आहे जेको तक़रीबन काफ़ी साल पहिरें पकोड़न समोसन जे दुकान ते कमु कंदो हो ऐं मंझंदि जे वक़्तु साइकिल ते दुकान तरफ़ वञी रहियो हो त उन वक़्तु रहीमयार खां सखर वेंदड़ बस जे टकर लॻण सबबु हेठियां अची वियो, जंहिं सबबु जंग कटिजी वई ऐं हू बची वियो। ख़ैर ज़िंदगी में लाह चाड़ा ईंदा रहंदा आहिनि, दुख तकलीफ़ूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर उन जो सही नमूने मुक़ाबिलो कजे। ही शख़्स असां लाइ वॾो सबक ऐं मैसेज आहे। हिलाल रोज़ी ख़ातिर कपिड़ा मेरा कयो पर हराम जी कमाई लाइ ज़मीर मेरो न कजे। हर वक़्तु रब ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे त उन असां खे सुठी सिहत ऐं हर उज़ो सलामत ॾिनो आहे। असां बि इन अचानक माज़ूर थियड़ शख़्स मां सबक हासिल करे हिलाल जी रोज़ी कमाए पंहिंजो गुज़र सफ़र कयूं। दोस्तों वीडियो सुठी लगे कमेंट्स में राय ज़रूर ॾिजो। वॾी महिरबानी।